सोट रात सुकून सा गुजरी वई। वो सोचो न हुयो तिया रात एतरी पुरसुकून गुजरदी। सोट अंदाज़ो मुंहिंजो बि इहो ई हो त अकबर ख़ान को न को ॿारनि ज़रूरु ॿारींदो। सोट ख़ामोश तो कोन विहंदो, वार त ज़रूर कंदो, भरपूर वार कंदो, पर कॾहिं ऐं कीअं कंदो असांखे सिर्फ़ इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाइणो आहे। सोट इन वक़्तु उहो जेको बि वार कंदो न उहो वार हुनजो भरपूर हूंदो। सोट भला हिकु ॿी सलाह त ॾे। जेका पुछो सोट। छोकिरी सां निकाह करे छॾिया या हिन मसइले जे हल थियण ताईं इंतज़ारु कयां? सोट मां त चवां थो निकाह में जल्दबाज़ी न करियो। असां ऐं अकबर ख़ान जे विच में आख़िरी हल त ॻाल्हियूं ई आहिनि। न सोट, मूंखे नथो लॻे त असांजे विच में हाणे ॻाल्हियुनि जे वसीले ठाह थी सघे थो। हाणे इहा दुश्मनी या मुंहिंजे या त वरी अकबर ख़ान जे मौत ते ख़तमु थी थिए। सोट मालिक साईं तव्हांजे सिर ॾांहुं ख़ैरु करे, पर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ अकबर ख़ान खे ई पूरो करे था छॾियूं। सोट मां नथो चाहियां त अकबर ख़ान जी मौत जो कारण असां बणिजूं। जेकॾहिं हू मुड़ी वञे त बहितर आहे। सोट हुनजी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे, हू तव्हांखे माराइण जी पूरी कोशिशि कंदो। सोट इन करे चाहियां थो त इजाज़त ॾियो त मां हुनजो बिलो करियां। न सोट, फ़िलहाल न, वो वक़्तु अचण ॾे, पोइ तोखे ॿुधाईंदुसि त अकबर ख़ान खे पूरो करे छॾ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।